तव्हांखे कथा ॿुधाई आहे न त जॾहिं भॻवानु सृष्टि जी रचना कई तॾहिं भॻवानु चयो धरती केरु संभालींदो, संभाले त भॻवानु ई वेठा आहिनि, हा न, पर लीला में तॾहिं भॻवानु चयो शेष जी तव्हां संभालियो, तव्हां मुंहिंजा प्यारा साथी बि आहियो, संग बि रहंदा आहियो, ऐं भॻवान जा आसन बि शेषनाग, हा न, भॻवानु उन ते शयन कंदा आहिनि, शेषनाग ते विराजमान थींदा आहिनि। शेषनाग चवण लॻा एॾी वॾी सृष्टि, अरे प्रभु मां संभालियां, तव्हांजी आज्ञा आहे त, लेकिन मां केतिरी देरि, थोरी सी देरि वरी मूंखे वठणी पवंदो वापसि, केतिरी देरि, जेतिरी देरि तव्हां ॿुधायो, घटि देरि। अच्छा शेष जी तव्हांखे मुंहिंजा नाला सिमरन कजो, जेतिरा मुंहिंजा नाला आहिनि तव्हांखे यादि आहिनि ओतिरा तव्हां जपिजो, पोइ नाला तव्हांखे जेतिरा यादि आहिनि पूरा थी वञनि त मूंखे वापसि ॾेई छॾिजो धरती, जेतिरा तव्हांखे यादि अचनि। शेषनाग चयो हा प्रभु, इहा ॻाल्हि बिल्कुलु ठीकु आहे, छो जो भॻवान जा जीअं गोपाल सहस्त्र नाम 1000, श्री राम सहस्त्र नाम 2000, ठीकु आहे, ऐं श्री विष्णु सहस्त्र नाम घणा थिया 3000, अहिड़ा 8-10 हज़ार मूंखे यादि हूंदा, काई ॻाल्हि न आहे, 8-10 हज़ार वधि में वधि कलाक ॿी में पूरा थी वेंदा, ठीकु आहे प्रभु, हा वधि में वधि 2 कलाक, ऐं भॻवान जो नाम हलंदो त शक्ति त मिलंदी। भॻवानु मुस्कुराइण लॻा, पोइ भाई शेष जी अनंत, इहो सौदो ठीकु आहे, पको थियो? हा प्रभु बिल्कुलु बिल्कुलु, मूंखे जेतिरा नाला यादि ईंदा न ओतिरी देरि, ऐं जीअं मुंहिंजा नाला पूरा थिया त पोइ तव्हांखे वापसि वठणी पवंदो। भॻवानु चयो बिल्कुलु ठीकु आहे। शेषनाग जी नाला सिमरन शुरू कया, कंदा विया 1000, 2000, 5000, 10,000 करे वरिता, जॾहिं चयूं अरे मूंखे ॿिया बि था यादि अचनि, 1000 ॿिया बि 11,000 थिया, अरे ही भॻवान में हे बि गुण त आहिनि, हा मूंसां मां जॾहिं बलराम जी ठहियो त श्री कृष्ण हे लीलाऊं कयूं, हे बि नाला भॻवान जा आहिनि, वरी 2-3 हज़ार रखी, अरे राम जी जॾहिं बणिया हा त मां त लक्ष्मण ठहियो, रावण सां युद्ध थी त भॻवान खे कोई जीते नथो सघे, अजित बि भॻवान जो नालो आहे, हा भॻवान जहिड़ो कोई बहादुरी कंहिं में कोन्हे, विक्रम बि त भॻवान जो नालो आहे, भॻवान जो कोई अंत कोन्हे, अनंत बि भॻवान जो नालो आहे। नाला खणंदा विया, यादि ईंदा विया, महाराज घणा नाला यादि आया, युग गुज़री विया, अञा ताईं नवां नाला खणंदा था अचनि पर पूरा न थियनि, अञा ताईं युग गुज़री विया, करोड़े युग गुज़री विया, अनंत युग गुज़री विया, तॾहिं चवंदा आहिनि बेअंत। ऐं उन नाम जे प्रताप सां शेष जी उनखे खणंदा आहिनि त ईअं ॼण कोई बिल्कुलु इहे मिटीअ जो जीअं दाणो आहे न, जीअं तव्हां मथे तीअं रुमाल रखी छॾियो त भार थोरी लॻंदो आहे, रुमाल बि वधीक आहे, एॾी भॻवान जे नाम में शक्ति आहे, एॾो भॻवान जी अनंत महिमा आहे। चओ हरे राम हरे कृष्ण हे हरे हरे। इन करे उन जा असां छा कयूं भाई, असां छा था करे सघूं? चवनि था अगरि कोई भॻवान जा गुण ॻाए त उहे भॻवान जा गुण बंदे में अचणु लॻंदा आहिनि, हा उहो इंसान बि भॻवान सां प्रेम करणु लॻंदो आहे, उनखे बि भॻवान जी महिमा सार सां, हा न, पूरी त भॻवान खे बि पतो न पवंदी, भॻवान जो पार त भॻवान बि नथा पाए सघनि, पर भॻवान जो प्यार उनखे ज़रूरु मिलंदो आहे, पार न प्यार, हा न। ॿी ॻाल्हि इहा आहे कि उन जे अंदरि आनंद अची वेंदो आहे, शांती अची वेंदी आहे, उहो एॾो ऊचो थी वेंदो आहे भॻवान जो कि पाण त पंहिंजो उद्धार करे महाराज, जंहिंजी सिफ़ारिश करे छॾे त उनजो बि बेड़ो पार थी वञे, जेको अंग संग थिए, गॾु अचे, साथ थिए, उन्हनि जो बि बेड़ो पार थी वञे, चलतो फिरतो वैकुंठ थी वेंदो आहे। अहिड़ा भक्त घुमंदड़ फिरंदड़ तीर्थ बणिजी वेंदा आहिनि, घुमंदड़ फिरंदड़ ध्यानु ॾिजो 4 धाम बणिजी वेंदा आहिनि। हा भॻवान जे नाम में एॾी महिमा आहे, जंहिंजो ॾींहुं राति सुमिरन हलंदो रहे।